बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों हम्द। सवाल: हिननि बेतनि में छा साईं अल्लाह ताला जी कहिड़ी तारीफ़ बयानु कई आहे? हिननि बेतनि में छा साईं अल्लाह ताला जी कहिड़ी तारीफ़ या साराह बयानु कई आहे? जवाब: हिननि बेतनि में शाइर अल्लाह ताला जी साराह तारीफ़ निहायत ई अनमोल लफ़्ज़नि में बयानु कई आहे त समूरे संसार जो धणी अल्लाह पाक राज़िक़ रब रहीम आहे। उन जो को मट ऐं सानी न आहे ऐं समूरे जहान खे जोड़ींदड़ वाली वाहिद वहदहू सिर्फ़ उन जी पाक ज़ात आहे। वहदहू ला शरीक लहू जो मतलब छा आहे? जवाब: वहदहू ला शरीक लहू जो मतलब आहे त अल्लाह जल जलालहू जे को बि शरीक न आहे। सवाल: हिननि बेतनि में छा साईं कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब: हिननि बेतनि में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह इहो पैगाम ॾिनो आहे त अल्लाह ताला हिकु आहे ऐं दिलि जे गहराइनि सां सिर्फ़ उन जी इबादत करियो। अल्लाह ताला जी साराह में चयल शइर खे हम्द चइबो आहे।